सिंध में गाड़ियुनि लाइ थर्ड पार्टी इंश्योरेंस लाज़मी करार ॾिनी वई। रोड हादसनि में फौतुनि जे वारसनि खे 7 लख रुपया मुआवज़ो मिलंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अवाम लाइ अहम फ़ैसिलो कंदे सूबे में हर गाॾी लाइ थर्ड पार्टी इंश्योरेंस लाज़मी करार ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर मूजिबि हाणे इंश्योरेंस खां सवाइ न गाॾी रजिस्टर्ड थींदी ऐं न ई टोकन टैक्स जमा थी सघंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त रोड हादसनि में फौत थियल माण्हुनि जे वारसनि खे 7 लख रुपया जॾहिं त मुस्तक़िल माज़ूरी जी सूरत में खेसि 5 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। मुराद अली शाह हिन फ़ैसिले खे अवाम जे तहफ़्फ़ुज़ लाइ हिकु इनक़लाबी क़दम करार ॾींदे चयो त सिंध हुकूमत नो फॉल्ट मुआवज़े वारे सिस्टम जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जॾहिं त पाकिस्तान जो पहिरियों जदीद डिजिटल इंश्योरेंस मॉनिटरिंग सिस्टम बि सिंध में फ़ाल कयो वियो आहे। हुन ॿुधायो त सिंध मोटर व्हीकल ऑर्डिनेंस में तरमीम करे नई शिक H67 शामिल कई वई आहे, जंहिं तहत गाॾियुनि लाइ इंश्योरेंस लाज़मी करार ॾिनी वई आहे। हुन मुकेश कुमार चावला चयो त हाणे इंश्योरेंस खां सवाइ न गाॾी रजिस्टर्ड थींदी ऐं न ई टोकन टैक्स जमा थी सघंदो, जॾहिं त गाॾियुनि जी मुंतक़िली लाइ बि वैलिड इंश्योरेंस पॉलिसी लाज़मी हूंदी।